अजब आहे दुनिया दुनिया तू ॾिसंदे ते खेलंदे तूफान टरड़ो ही टरड़ो माण्हू सां वधी तो विढ़ंदो बेगुनाह या लहे छॾ त माण्हू हणनी न सोटा बस तव्हां मां कंहिंजी बि महिनत न आहे बस कयो महिनत मोदी आबू तकरीबूं कयूं बाक़ाइदा माण्हू में जोश जाॻायो माण्हू तारीफ़ ॼाए वोट ॾिनाया मां इलेक्शन कटी अरे हेॾे मिसाइल मुहा मूंखे लॻे थो त हाणे तुंहिंजो बि पेट भरिजी वियो आहे उसन पोइ वारो कयो ॿियो हिन खे जुलाब में त मरी न पवे ख़ुदा करे को ॿई मरो त मुंहिंजी जान छुटे सॼो ॾींहुं था मथे में सूर विझो वॾा मरे तुंहिंजो शागिर्द मां छो मना जे अगरि ये ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अचे थी त वाह वाह न त कढो मूं मां हथ याद आई या छॾे ई विसारे बुहारे हा दा माण्हू वॾा ज़ालिम थई बुहारे वेई अलाह ताला अदा टच बटन ओए ते रखीस न मतलब तो सुञातो मां टच बटन हां तू भी को टच बटन ही छा अरे अंधा मां पंहिंजी खमीस ला टच बटन पे याद कयां हेॾे ॾिस मुंहिंजी खमीस में आहे को टच बटन मुराद साहब की ॾाढी बेइज्जती करंदा पिया भाउ सोझरा बेइज्जती न करे त रखी ॿियो छा करे साहब कम हिकिड़ो थो चवे ऐं करे वरी ॿियो थो अॼु साहब सां मां ॻाल्हाईंदो त ठका ठुक करे त मुंहिंजी बेइज्जती न करे सलाम वालेकुम साहब वालेकुम सलाम वियो 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 ए बाबा बे सोझरा बे सरही लठ त वठो छो वठा हरू भरू खामखा सरही लठ वठो त सही अरे बाबा छो वठा आखिर मकसद छा आहे वॾा ये डंडी वठी मुझे मथे में हणो ऐं मुंहिंजो मथो कचो कयो अरे ना मुराद ये सोटियूं हुयूं मैं मगज मां मिखण किरी वई थोरो रिलैक्स थी कम चवाई हरू भरू खामखा सर यो रिलैक्स वरी कहिड़ो कम आहे वो आहे न वो चोर कल्लू कलाई चोर कल्लू कलाई त वॾो चोर आ हिन ॻोठ में तबाही मचाए छॾी अथई हाँ इहो कोड़े कुंभर जो ताक़त वेठो अथई वञी खंभे ॾिस तव्हां त हिते वेठा हो तव्हांखे कीअं ख़बर पई ओ हाणे जेकॾहिं मां हिनखे ॿुधाईंदुमि त हे सॼे शहर खे पढ़ो ॾींदो कल्लू भॼी वेंदो वॾा तव्हां छा था सोचो ऐं तव्हांखे कीअं ख़बर पई न मूंखे का ख़बर कान्हे मूंखे कंहिं ॿुधायो तो उन ताक़त वेंदो आहे कोड़ल कुंभर जी ताक़त वॾा बाक़ी करे कमाल था छॾियो इहो ई त मुंहिंजो कमाल आहे पुट सर मूंखे त लॻे थो त तव्हां नजूमी थी विया पोइ हल टका मंजी खणी किथे ॿई वेहूं ऐं मां तव्हांजो कलीपो त हिन ॻोठ में वॾो कमाईंदासीं कल्लू वॾा इहो कमु सोचरे के चओ हल ठीकु आहे सोचरा तूं वञ कल्लू कालाई खे पकड़िया साहब मैं वेंदासीं नी पकड़ा ना गिनाण खते ना थाने च अल्लाड़ी पेट जो सूर साहब पहुंची गया रात पारू था भत खाधा मैं बा ओ नो आई साहब कल्लू कलाई बुधाए से यो एड़ा निड़ी ते जोर देंदा है तेसी दी साह न निकलेस तेसी दी कोरी छोड़े दे बा बात ठप कोन वेचे बा सूर पहुंची गए अल्लाह रे हल मां फसी ठीक है सुमर आज तू वन का बहादुर देखा सर मां वञण खां त वञा पर मूंखे रस्तो ॾिठल ई कोन्हे किथे रहंदो आहे इहो कल्लू बुध पहिरियां वञी तूं कल्लू खे वठी आ ओ नो वॾा इहो कल्लूअ खे सोजरो न वठी चे सोजरो छो तूं वञी वठी आ ऐं थड़की छो थो वॾा मां हली नथो सघां ॾिसो न टंगनि में सूर आहे वॾा ॿिए कंहिंखे मोकिलियो मां ई थो वञा सुमर साहब गिर गया अंदर गया केॾे साहब मेरे अंदर गया ॿुध अंबारनि जी भारी वधंदी आहे अफ़गान जे घर चक्कर हणंदी छा ॻाल्हि आहे हा यार मां पाण ॾिठो मां उन्हनि जे घरां निकिते पई अचे ओ दादा मिरल हेॾे आ हेॾे
चाचा तुम्हारी ज़ाल खेरा आबदार जे घर अच वञ करे नींदसि रिश्तो ॻोल्हण वई रिश्तो। हाँ हाँ चई छा थो बाबा मां वटां तो जेरो जाॻंदो। चाचा चवंदासीं सच ॾंद खाई वञी चपण सां लॻो आहे। असां अञा जवान आहियूं। पंहिंजे ॿारनि लाइ सोच। अड़े अबा इन विलायती खे रिश्तो ॾींदो केरु? इन जे लाइ वती थी रिश्ता ॻोल्हींदी जेको गॾहनि खे डबलूं खाराईंदो थो वते। हा चाचा हिनखे रिश्तो केरु ॾींदो? अस्सलाम वालेकुम। वाह खैर खुश लाल कमाल कुकड़ी धाड़ा हण शुरू क्या दिया अरे सर असां गरीब माण्हू असां वेही कहिड़ा धाड़ा हणंदासीं? छो तव्हां माण्हू न आहियो या? माण्हू आहियूं पर चोर न आहियूं। अड़े अकुल जा अंधा चोर बि त माण्हू हूंदा आहिनि न, पर असुल इंसान उहो हूंदो आहे जेको ॿियनि जी इज़त करे ऐं एतमाद करे, कंहिंजो हक़ न खाए, कंहिंखे धाड़ो न हणे। इंसान त सभु आहियूं पर इंसानियत त कंहिं कंहिं में आहे। माण्हुनि में इंसानियत आहे किथे? अॼु जा माण्हू जानवर थी वॾा वॾा। दुआ कर मुंहिंजो बि परणो थिए मां बि वेहा वनवा में। अड़े निभागा वनवा में त मायूं वेंदियूं आहिनि। तोखां अॻ में इन अंब विलायती खे तकड़ा शादीअ जी ऐं विलायती चवे थो त शादी करायो। हाणे जवान थी वियो आहियां जवान ऐं मुंहिंजी शादी मोमल सां थिए। वॾा मूंखे बि दुआ कर मुंहिंजी बि शादी थिए हूर सां। अड़े हूर जे भाउ खे ख़बर पई न अहिड़ा पादर हणंदे जो नासू भञी छॾींदो। ठहियो ठहियो पर थी वञो। तो छा चयो? मां छा चवंदीमांव, तुंहिंजी इजाज़त खां सवाइ कुझु करे थी सघां? मां सोचियो त आरिफ़ ऐं तूं मिली करे वेही जेको फ़ैसिलो कयो। ओए तूं बि त माउ आहीं, तूं छा सोचियो? मां त चवां थी रिश्तो आयो आहे त ॾेई छॾियो। छोकिरी को ग़लति क़दम न खणे। चाचा चाची सही थी चए। जेकॾहिं रिश्तो आयो आहे त ॾेई था छॾियो, पर मां पहिरीं विलायती अंब सां मिली ॾिसां पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदुमि। आरिफ़ तव्हां ॿिन्हिनि जी सलाह सही आहे पर नदियो बि त मने। मुंहिंजी मां कान मञींदव। छोरी जे दिमाग़ में वाव भरियल आहे, विफलंदी थी वते। चाची तूं हुलको न कर, मां शहर त वञा थो न पियो, हुननि जे घर मां थींदो वेंदुसि। आरिफ़ मूंखे बि ॿाहिरि कमु आहे, अचु तूं बि ॿाहिरि। हा दादा हलो हलो। उतार माण्हुनि खे बाबा अलाए छा थी वियो आहे। को न को माण्हू कंहिं न कंहिं नशे में वरतो पियो आहे। सफ़ा शेरो असांजो त नंढड़ो ॻोठ आहे पर छा नथो मिले असांजे ॻोठ में? शराफ हीरोन आफीम ईंदे शराब ताईं। हा भोतार मां बि त इहा ई ॻाल्हि थो कयां न। हा भोतार तूं सच थो चवें। हाय हाय मेन पिड़ियूं सोपारियूं तूं बि त खाईंदो। भोतार छा कयूं, थोरो कारो मुंहुं असांजो बि थियल आहे। छो थो पंहिंजी ज़िंदगी तबाह करे शेरू? ॿुधाए भोतार छा कयूं, आदी थी विया आहियूं, छॾे बि नथा सघूं। बाबा इहो ज़हर अथई ज़हर, अंदर खे ईअं खोखड़ो कंदो ख़बर बि न पवंदई। न खाईंदे त छा मरी वेंदे? भोतार मरंदुसि कोन पर नथो खावां न, मथो फिरे थो। ज़िंदगी दाव ते लॻाईंदो बाक़ी थोरी तकलीफ़ बर्दाश्त नथो करे सघे। तूं ॿुधा भोतार छा कयां? अड़े यार इन नशे जे करे नौजवान नसुल तबाह ऐं बर्बाद थी वियो आहे। जंहिंखे बि ॾिस मुंहं में मेन पूड़ी विझी गॾहनि वांगुरु चबा पियो थो जे। हा भोतार खानू वारो पुटु त वॾो चरसी ऐं शराबी हुयो, ॿियो त छयो पर मेन पूड़ी ऐं गुटको ईअं मानी वांगुरु खाईंदो। छाती में असली वॾो सूर पजी वियुसि। पोइ त बाबा हिनखे हैदराबाद खणाए विया। पोइ वञी अस्पताल में दाख़िल करायुसि। डॉक्टरनि चेकअप कयो, पोइ मालिकनि खे चयनि त हाणे खाई पी कोन सघंदो, बाक़ी 4 ॾींहं जीअंदव। हाणे ॿुधाए जेको पाणी बि नथो पी सघे उनजी कहिड़ी हालत हूंदी? मोह लाइ बचो। भोतार वेचारे जा माउ पीउ ॾाढा परेशान अथसि। बाबा नशो नांग आहे, ज़हर आहे। यार ॻाल्हि सम्झ में नथी अचे। इहो टच बटण वरी असांजे ॻोठ में अची कड़कियो अथव। हाणे त बा ज़ुल्म ॿारे ॾींदो। हा यार इहो मूंसां बि टच बटण मिलियो। हाणे त मुल्क में बाह ॿारे ॾींदो, बाह टच बटण। ओह नो सुञातई त कोन तोखे? न न मूंखे त कोन सुञातई। हा शायदि टच बटण वरी नुक़सान कंदो। हा मंज़ूर नुक़सान करण खां ई पहिरियां ॾींदासीं ॾंडनि जी फे। बाबा ॾंडनि जी फे त ॾींदासीं न। हैदर बख्श बाबा टरड़नि सां टरड़ा ई वणंदा आहिनि। टरड़े खी मैदान में लाईंदासीं। हू टरड़ो आहे न असांजे ॻोठ में। इहो शेरू ॾिनो कावा इहो छा विणंदो? बाबा इहो रमू बोड़ो।
हा बाबा रमू बोड़े के ॿ टे फुलियूं ॾींदासीं न पाणे मैदान ते लही पवंदो तव्हां फिक्र ई न कजो टच बटण जे पीसां बि विड़ी पवंदो एतिरो रमू छितो आ ठीकु आहे न ठीकु आहे हाणे रमू खे तव्हां ॻोल्हियो मां हिन पासे घिटनि में ॻोल्हियां थो तव्हां हाली ॿनिनि ते ॻोल्हियो थो सही आहे न ठीकु आहे बाबा ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे आदम मूंखे त ख़बर आहे शेरू शेर आहे मुंहिंजे अॻियां दुश्मन ढेर आहे वाह तो जड़ो तन में जवान गोठ में ही ना है हाँ इनकलाब जिंदाबाद ओह नो छाछो अची वियो मुंहिंजो मौत तुंहिंजो मौत हाँ और यो हाँ शेरू छी शराबी घट ॾींदो इन जो इलाज तोखे माथो करे ॾेखारियां ओए तू हिन सां मुंहुं ॾे ठीकु आहे मां लिखाए थो मुंहिंजे बारे में पुछई न त बि न ॿुधाजांसि शेरू ठीकु आहे तो फिकर न कर सही आहे कितने लगा देने कितने लगा देने शेरू के काला ख्याल सा भाऊ को क्या करो जी अरे तू देखो क्या करो जी क्या कंदे तो एक माइन तो लाश तो खाए थे क्या कंदे तू हल 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 मारी कर मैं कुरान को सुना हल साजा तो करी शेरू वाला जान चढ़ा चढ़े बा अदू बदू बजियो मां तो बड़ी सांप बचण लाइ में वियो इडिया पंचेसी ए यार मरी आदमी अजब दुनिया है वाकई में जो खेला खेल ओए अचियो पकिया खुर्शिद असां तव्हांखे हुते न कयूं था हिते छा कयो दे खबर धंधे में को फर्क आयो थई या न खुर्शिद पहिरियां अञा धंधो कुझु सही हो हाणे त वञे थो मुरागी ख़तम थींदो अच्छा अचर घर जो या दुकान जो यो पाले के बुथा ये केड़ी रे बेकार गाली पियो करी तोके खबर ना है ई ड्रामो फैमिली ड्रामो वो एक केड़ी किथा किनियो गुथियूं गाली पियो करी अरे गड्ढा मोहरा गुथला तुझो दिमाग गुथला तुझी सोच ही इहा गाल तो करे त तहां जे घर में मायूं सिलाई जो कम रिलिन जो कम इहो त कंदी हुंदियूं न खलीफो उहा गाल तो करे मुर्शिद ता सिर्फ एकड़ो चक्कर इजाजत जो मां इन गंजे जे मथे ते केंचू तिखियो कया उन सा गड चाकू भी उन सा गड कुहाड़ा भी खुर्शिद मां ॾाढो परेशान आ गाल समझ में नथी अचे तेरी गाल त हिन जे मथे ते केंचू कीअं तिखियूं थींदियूं तू छॾ हिन जी गाल के पंहिंजी गाल कर बाबा मां पंहिंजे रोज़गार जे करे परेशान आ मुंहिंजो छा वञे हिन हंड्रे सां वञी धूड़ पाए अजर इज्जत सां ॻाल्हा आलू है तुंहिंजो मसलो आ मासी इज्जत खे विच में न आण हेड़े ग्राहक के गुम के पिस्तौल हणी छॾ मथे में सूर थी वियो मासी इज्जत हा आलू आचर सही तो चे तां त पई पाण में ॼाणो न माइन जो छा जे विच में करे तो पातर पातर थो पर केर हणेस केर आचर न वडा अरे आचर न तू पियो पातर पातर करी ओ हल मूंसां गॾु शहर मां तो तोखे 2 जोड़ा पातरनि जा वठी ॾियां भले पाए घुम सॼे शहर में खलीफ़ा आलूअ खे पादर पाइण जी घटि ऐं खाइण जी वॾी ज़रूरत आहे हेॾी महिल त दिलि चवजे त बोरो रखी ऐं भान ढोयांसि पर गॾा ॾुख कंदा त माण्हू असांजी हेस्ती था कनि
अचण हाणे अजायूं ख़बरूं छॾ खीसे खे हथण त हली तोखे आस्थाने तावीज़ ॾियां रेल कोयल गिराक भॼी वञनि मुंहिंजो मतिलबु आहे तोॾे हलिया अचनि इहो सर कुछ भी थे मन विच में लाज़मी चंगाड़ा है ने असल में मुर्शिद सां गॾु रहण जो इहो असर आहे खामोश हाणे धोतल शागिर्द अचण तूं हल आस्थाने ते तोखे तावीज़ ॾियां अच अरे छोरा वरी का ॻाल्हि ॿुधी अथव इहो टच पटण निभागो वरी ॻोठ में दाख़िल थियो आहे वरी हो पुलिस जो पढ़ो वरी अची ॻोठ वारा परेशान थींदासीं वॾो मसइलो थींदो इहो टच बटण निभागो वरी न करे को ध्यान चाचा रमजान तू को वार कर कर को असांजो सायो सायो छाजो सायो मां अहिड़ो करे आयो आहियां आवाज़ ई बंदि थी सफ़ा चाचा रमू शायद चवण जो मक़सद आहे त टच बटण जे लाइ वरी पुलिस पढ़ो ॾींदी न पुलिस जी सज़ा पूरी करे आयो अथई हाणे असां ॻोठ वारनि खे सज़ा ॾियण आयो आहे तव्हां मूंखे बदिरायो हो आहे यार खतरनाक ताक हा हा सफ़ा ताक कढी आयो आहियां मूं चयो त उनजे बचण लाइ छा कजे चाचा रमजान तहां बचड़े वालो असां बचड़े वालो सॼो ॻोठ बचड़े वाला गुंडा डक्स जेकॾहिं चवंदो त असां ॾींदासूं असांखे पंहिंजा बच्चा यतीम न आहिनि करणा हेड़ा हेड़ा ममड़ा असांजी ॻोठ में था रहनि पाण खे सही वॾा कांफू खान था सम्झनि अड़े तव्हां टिॼणा आहियो त पहिरीं ई ॿुधायो आहे मूंखे अॻु में ई ख़बर हुई तव्हां मूंखे कंहिं मैदान में सलीम कराईंदो बाबा मुंहिंजी अलाह भाई ओ चाचा ओ चाचा ओ चाचा चाची खणी आई आहे छिती थी पई आहीं छा या मथो फेरियो अथई चाचे खे आउं वरी की खणंदुसि उनखे खणी सघंदुसि मूंखे लाचार कजो तव्हां वरी चाचे खे खणी अचां चाची कल्ह मूं तोखे कुझु चयो हो खणी आई आहियां कमु चयो हुई कहिड़ो कमु चयो हुई माई मुंहं सां मूं कूड़ न ॻाल्हाईंदी कर बाक़ी कल्ह पाड़े में जो वई सॼो ॾींहुं त रुलंदी थी वठी हया कर मुंहं साम्हूं वेठी मूं त इल्ज़ाम हणी आहे ऐं घर खां पेर ॿाहिरि कोन कढियो अथमि चई थी पाड़े में वई हुयसि केॾा पाड़े में वई हुयसि मूं मोकिलियो हो माई मूं कंहिं कम जे लाइ छो वेंदुसि आका तुंहिंजी नौकिरियाणी बानी आहियां जो मूंखे जेॾी महिल हुकुम कंदी बसि जोड़ पाईंदी वेंदुसि आउं छा लाइ वेंदुसि ॿाहिरि अलाह साईं कॾहिं मुंहिंजी हिन माई मां जान छुटंदी ऐं कहिड़ी मां अम्मा बि अथई छा तो त चयो मरी वई अञा वेठी आहे छा तोखे थी चवां तोखे ॻाल्हाए ॻाल्हाए मूंखे त मथे में सूर पइजी वियो आहे भले मथे ते थी धकण हिकु दफ़ो चओ 10 दफ़ा पंहिंजो मथो फाड़े छॾ मूं ते को असर कोन थींदई कर डोडा फाड़े थी मूंखे ॾिसे ईअं न मूंखे ॾिसंदी कर त खणाई न चंबो मुंहं में माई ॾिसो हेॾां थी अचे हेॾे थी वञे हेॾां थी अचे होॾां थी वञे कंहिं ॻाल्हि खे त सम्झे ई कोन थी छिती थी आहियां कारे कुते खाधो अथमि जो विढ़ंदुसि वती मां तुंहिंजी छा या का ख़बर अथई कुझु बि न आहे मुंहिंजी कुझु बि न आहे मुंहिंजे मुड़ुस जी माउ आहे मूं बसि कई तोबा कई मां कुझु नथी पुछां तोखां तूं भली बसि कर पोइ बि आउं चढ़ी कोन हलंदी मया बसि कुझु बि नथी चवां मूंखे माफ़ कर छा वठी आई तुंहिंजी खपई छा अलाह जे नाले ते माफ़ कयई छोती चरियो करी मूंखे चरी थी वेंदी न ईअं न कर मां पोइ सॼे घर जो कम कार रत पटा केरु कंदो अचरी न थी जा हा पाड़े वारी माई वठी अचिजांइ उहा तोखे मानी पचाए बुसरी पचाए खाराईंदी केरु बचाईंदो तोखे बचाईंदो केरु कोई हिते आहे छा मूंखे त को ॾिसण में नथो अचे किथे आहे बसि ख़ुदा जो वास्तो अथई बसि अम्मा सफूरा छाते कावड़ी वेठी सफ़ा फूकी पई आहीं तंग कयो आहे मूंखे तुंहिंजी ज़ाल वाड़ी अम्मा वाह दाल ते कावड़ कबी आहे सफ़र खे चई दुकान तां खोड़ दाल खणी अचां चाचा दाल नथी चवां तुंहिंजी ज़ाल तुंहिंजी ख़याल हा तुंहिंजे मुड़ुस खे ख़याल आहे किथे सॼो ॾींहुं दुकान ते मां वेठो आहियां दुकान ते ध्यानु करे ई कोन थो कीअं मां पंचायत छॾां मूंखे त ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे मुड़ुस बोड़ो ज़ाल वरी वेसारी छोकिरी
जेको ॻाल्हाइण ते सुठो ॻाल्हाए चपल में छाप जी बुड़ करी अरे ओ छोरा हेॾे सफ़र काॾे तकड़ो भको थो वञी आए वाह वरी छा थियो आहे हाणे अबू पूरो कलाक मथे जे कुआरी खणंदो गभा कंदो छोरा सफ़ा को बेशरम दाल खे दाल बि नथो आणे थी कावड़ी वेठी आहे वीचारी मूंखे चरियो करिणो आहे पाण खे दाल खे तड़का न ॾे ॾोहो तुंहिंजो आहे न मां सुञाणी जो ॾोहो कहिड़ो आहे सॼी शरारत तो में आहे अरे छोरा तूं बि कुझु लोड़ सॼो ॾींहुं घिटियूं मां पींदो थो बती अमां तूं नाराज़ न थी सुभाणे खोड़ दाल चाची नजो छो थी वई चवे थी त मां अंब सां शादी कोन कंदसि नजो अंब त भलो माण्हू आहे बाइखलाक आहे यार एजाज छड़ी न छोकरी जी पचर छो जिद कयो थी यार कमाल है इन छोकरीअ सां शादी हाणे मुंहिंजो ज़िद बणिजी वियो आहे बाबा साईं हे असांजे ॻोठ में ड्यूटी कंदो आहे आलू कहिड़ी ड्यूटी कंदो आहे किथे कुतनि जा नह त न लाहींदो लथो मुड़ी वरी बि बहस शुरू कई अरे चंटा चुप करे वे अजब आहे दुनिया दुनिया तू ॾिसंदे त खिलंदे अजब आहे दुनिया दुनिया तू ॾिसंदे त खिलंदे के बोड़ा के अंडा ऐं बातन सां मिलंदे के बोड़ा के अंडा ऐं बातन सां मिलंदे अजब आहे दुनिया